ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि महादानी ऐं वरदानी ही महारथी आहे। 27/10/75 जा महावाक्य आहिनि महादानी ऐं वरदानी ही महारथी आहे। ब्रह्मा बाप जे समान छा महारथी भी बाप समान सदा पंहिंजे खे निमित मात्र अनुभव कंदा आहियो कि असां जाते भी रहूं था, जो भी असांखे कमु मिलियो आहे उहो निमित मिलियो आहे। असांखे कंहिं ॾिनो आहे इहो कमु करण लाइ? बाबा ॾिनो अथई। जेको बि तव्हां सुबुह खां हाणे ताईं कमु कयो त उहो कमु तव्हांखे कंहिं ॾिनो आहे? बाबा ॾिनो अथई। हीअं न सम्झो इहो मुंहिंजो कमु आहे, निमित मात्र मां करां थी। छोजी बाबा मूंखे सेवा ॾिनी अथई। हीअं भले सेंटर ते आयो या घर में आयो, महारथियुनि जी विशेषता आहे कि उन्हनि में मापन जो अभाव। महारथियुनि जी विशेषता आहे कि उन्हनि में मापन न हूंदो आहे, मापन जो भाव न हूंदो आहे उन्हनि में। महारथी हमेशह स्वयं खे छा सम्झंदो आहे कि मां निमित आहियां। महारथी हमेशह स्वयं खे सम्झंदो आहे कि मां निमित आहियां। त चेक करो, ख़ुदि खे निमित सम्झंदा आहियो, सेवाधारी सम्झंदा आहियो। महारथियुनि में न ये नेचुरल स्वभाव हूंदो आहे, मतिलबु उन्हनि जो स्वभाव ई अहिड़ो ई हूंदो आहे, उन्हनि जो भाव ई अहिड़ो हूंदो आहे कि मां त निमित आहियां, मां त सेवाधारी आहियां। ऐं गृहस्थी सम्झण सां इहे सोचंदा आहियूं कि मां जो चवां थी उहो माण्हू मञनि, उहो ई करनि, उहो ई थिए। इहो फ़र्क़ु थी वेंदो आहे। निमित मतिलबु कि असां बाबा जे डायरेक्शन अनुसार सभु कुझु करूं था, सभिनि खे राय सलाह बि ॾियूं था, सभिनि जी देखभाल बि करूं था। लेकिन हीअं न कि असांजो रोटी ठाही आहे उहो सभिनि खे पसंदि अचे, सभु वाह वाह करनि कि हा तव्हां ॾाढी सुठी रोटी ठाही अथव। करनि त बि एक्सेप्ट न करो, न करनि त बि बुरो न मञो। असां त निमित आहियूं, असांखे त बसि बाबा हिते सेवा करण लाइ मोकिलियो अथई। असांखे बाबा जी यादि में रही करे सेवा करिणो आहे। असांखे कंहिंजी वाह वाह न वठणी आहे, उहो बि बाबा खे ॾियणी आहे। त मां निमित आहियां, मां सेवाधारी आहियां, इहे नेचुरल स्वभाव हुजे। स्वभाव ठाहिणो न पवंदो आहे, जंहिंजो जेको नेचर हूंदो आहे उनखे ठाहिणो थोरी पवंदो आहे। स्वभाव वश संकल्प बोल ऐं कर्म स्वतः ई थींदा आहिनि। असांजे स्वभाव जे अनुसार ई असांजो हर संकल्प बोल ऐं कर्म स्वतः ई उहो ई संकल्प निकिरंदो, ओड़ा ई बोल बोलंदासीं, उहो ई कर्म थींदो वेंदो। असां हाणे छा था करूं, उहो ई नेचुरल संस्कार था ठाहियूं न पंहिंजा। असांजा नेचुरल स्वभाव ई ठही वञे, सदा शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता, ये असांजो पवित्र रहण, शांत रहण, सदा ख़ुशि रहण, ये असांजो नेचुरल संस्कार थी वञे, नेचुरल स्वभाव थी वञे। सर्व खे आत्मिक दृष्टि सां ॾिसण वारो भाव, शुभ भावना, शुभकामना करणु। महारथियुनि जे हर कर्तव्य में विश्व कल्याण जी भावना स्पष्ट रूप में ॾेखारे में ॾींदी। छो जी बाबा त असांखे भई दुनिया में त हूंदो आहे भई इहे असांजा आहिनि, इहे आहे, इहे ग़रीब आहे, इहे अमीर आहे, इहे ॿिए धर्म जो आहे, इहे फलानो आहे। असांखे त सभिनि आत्माउनि जे लाइ बाबा हिकु ई कमु ॾेई रखियो अथई, सर्व जे लाइ शुभ भावना शुभकामना करो। त इहे असांजो नेचर ठही वेंदो न त तव्हां महारथी थी वेंदव। महारथी ठहिणु मुश्किल न आहे। महारथी अर्थात तव्हां अॼु खां सभिनि जे लाइ सुठो सोचो। बसि कोई केतिरो बि बुरो आहे, कोई केतिरा बि बुरा स्वभाव संस्कार वारो, कोई तव्हांखे किराइण वारो, कोई तव्हांजो वॾो खां वॾो दुश्मन ई छो न हुजे, कोई तव्हांजे जीवन में तव्हांखे परेशान करे हद करे छॾे पई, त बि तव्हांखे उन्हनि जे लाइ सुठो सोचणो आहे। तव्हां घरु वेठे महारथी ठही वेंदो, कुझु करणो ई न पवंदो। छो जी असांजी शुद्ध संकल्प, छो जी जंहिंमें बुरा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि न त उहो हिक में न आहिनि, उहो पूरी विश्व में आहिनि। तव्हां अगरि उन माण्हू सां सुठी रीति हलंदव न
त तव्हांजा वाइब्रेशन दुनिया में फैलंदा ऐं जाते जाते अहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि सां सभु सुठी रीति हलंदा त तव्हांखे शेयर मिलंदो न। महारथियुनि जे हर कर ब्रह्मा बाबा मधुबन में छा कयो अथई, ब्रह्मा बाबा हर कर्म करे करे मधुबन में ओड़ो वायुमंडल ठहियल आहे। त जेको बि अव्यक्त स्थिति में स्थित हूंदो न मधुबन में, त उन में ब्रह्मा बाबा जहिड़ा संस्कार नेचुरल ईंदा वेंदा, नेचुरल उन खां उहो ई कर्म थींदो वेंदो। त असांखे बि पंहिंजे घर जो अहिड़ो वायुमंडल ठाहिणो आहे। महारथियुनि जे हर कर्तव्य में विश्व कल्याण जी भावना स्पष्ट रूप में ॾेखारे में ॾींदी आहे। हुनजो प्रैक्टिकल सबूत व प्रमाण हर ॻाल्हि में अन्य आत्माउनि खे अॻियां वधाइण जी। पहिरियों तव्हांजो पाठ पको हूंदो, भई हा पहिरियों तव्हां करो, पहिरियों तव्हां अॻियां वधो। ख़ुदि बि महिनत कंदो, ईअं न ख़ुदि पुठियां ई रहिजी वञे। लेकिन कई ॿारनि जो हूंदो आहे न कि मां सेवा करां, मां मुरली ॿुधायां, मां योग करायां, मां ईअं करां, ॿिया मूंखां पहिरियों न करे वठनि, पहिरियों मां करां, पहिरियों मां अॻियां वियां। न मधुबन में थींदो आहे न, पहिरियों मां अॻियां वियां। अगरि कोई वेहणु चाहे थो त चलो ठीकु आहे, तव्हां अॻियां वेही रहो। वैसे बि असांखे त आत्मा खे शक्ति खपे न, शरीर अॻियां पुठियां वेठो आहे त छा कोई फ़र्क़ु थोरी पइजी वेंदो। पहिरियों मां न, तव्हां चइण सां ई उन आत्मा जे कल्याण जे निमित्त ठही वेंदा आहिनि कि तव्हां अॻियां वधो। अहिड़ा महारथी जंहिंजी अहिड़ी श्रेष्ठ आत्मा आहे ऐं अहिड़ो श्रेष्ठ स्वभाव हुजे, अहिड़ा ई बाप समान ॻायल आहिनि। त सिंपल हाणे अव्यक्त मास हले थो न, ब्रह्मा बाबा जा 18 कदम उन्हनि खे पंहिंजे जीवन में धारण कंदा हलो, लाहींदा हलो। अहिड़ा महारथी जंहिंजो हर स्वभाव संस्कार बाप समान हुजनि, उन्हनि खे ई बाप समान चइबो आहे न। महारथी अर्थात महादानी। पंहिंजे समय जो, पंहिंजे सुखनि जी साधननि जो, पंहिंजे गुणनि जो, पंहिंजी प्राप्त हुई सर्व शक्तियुनि जो बि अन्य आत्माउनि जी उन्नति अर्थ दान करण वारा। चेक करो तव्हां अञा ताईं सॼो समय पंहिंजे ई पुरुषार्थ में ख़तमु कंदा आहियो या समय कढी ॿियनि जे लाइ बि योगदान करो, ॿियनि खे बि ज्ञान ॿुधायो, ॿियनि खे बि समय ॾियो न। अगरि तव्हां घर गृहस्थी में रहंदा आहियो, संबंधी ईंदा आहिनि, माण्हू चवंदा अरे इहे किथां अची विया, मां त मुरली बि पढ़ां, मां त योग बि करां, इहे छो अची विया न। हाणे असांखे कॾहिं बि कोई अचे या त अहिड़े समय मुरली पढ़ो, अगरि एकांत में योग करणो अथव त सुबुह या राति जो करे छॾो, न त ॾींहं में कॾहिं बि कोई अचे न, उहो सम्झो कि मूंखे हिननि जी सेवा करणी आहे। हीअं न सोचो अरे इहे केरु अची वियो, मां त मुरली बि ॿुधां एॾी मस्तु, मां त एॾो बढ़िया मुरली बि पढ़ां, एॾो बाबा सां सुठो योग लॻी वियो न। कोई बि आत्मा आई आहे त उनखे बाबा ई मोकिलियो अथई तव्हां वटि। उनखे शक्ति खपे, गुण खपे, उनखे कुझु न कुझु तव्हां द्वारा कुझु प्राप्ति बाबा खे कराइणी आहे, त उहो समय बि असांखे हुननि खे ॾियणो। कई बार थींदो आहे नुमाशाम योग कंदा आहिनि, अगरि घर गृहस्थी में कोई कंदो आहे त कोई अची वियो त थोरो हेठि मथे थींदो आहे। इहे बि असांखे छोजी उहो बि अगरि हेठि मथे थी वियो त थोरो क्रोध जहिड़ो थोरो अहिड़ो मुंड थी वेंदो, उहो बि ठीकु न आहे न। चलो कोई बि आयो, हुन आत्मा खे जो बि कमु आहे हुन सां फ्री थी करे हुनखे बि संतुष्ट करे पोइ समय आहे त करो, न त राति जो या सुबुह अमृत वेलो करे वठो। पंहिंजे सुख जे साधननि जो, असांजा जेका सुख जा साधन हूंदा आहिनि न, ॾाढी सारी चीजूं हूंदियूं आहिनि जंहिंसां तव्हांखे सुख मिलंदो हुजे, उन्हनि खे बि बाबा जी सेवा में यूज़ करो। पंहिंजे गुणनि जो, उन्हनि खे बि बाबा जे कार्य में यूज़ करो, सेवा में लॻायो पंहिंजे गुणनि खे।
प्राप्त हुई सर्व शक्तियुनि जो बि अन्य आत्माउनि जी उन्नति अर्थ दान करो। ॿियो कुझु बि न, त मन सां सेवा करो। मन सां सेवा सां संकल्प करो विश्व जी सर्व आत्माउनि खे बाप दादा जा सर्व गुण ऐं शक्तियूं मिलनि था। ॾिसो तव्हांजे मोबाइल सां माण्हुनि खे केॾो सुख मिले थो, त हिन मोबाइल सां असां फालतू चीजूं न ॾिसी करे बाबा जो ज्ञान ॾिसंदा रहूं, गीत ॿुधंदा रहूं, त इहो बि घर जो वायुमंडल सुठो थी वेंदो न। त बाबा चवनि था ईअं पंहिंजे समय सुख जे साधन पंहिंजे गुण शक्तियुनि खे अन्य आत्माउनि जी उन्नति जे लाइ दान करण वारा अहिड़नि खे महादानी चइबो आहे। इहे अहिड़ा ॿार ई महारथी ठही सघंदा आहिनि। अहिड़ा महादानियुनि जो संकल्प वो स्वतः ई है न वरदान जे रूप में थी वेंदा। वो जंहिंजे लाइ जो संकल्प कंदा न सभिनि जो कल्याण थिए। जो बोल बोलंदा न वो उन्हनि जे लाइ वरदान थी वेंदो। जे आत्मा जे प्रति जो संकल्प कंदा या जो बोल बोलंदा वो हुन आत्मा जे प्रति वरदान थी वेंदो। त जीअं जीअं असांजी योग शक्ति वधंदी आहे न त असांजा बोल न सिद्ध थींदा वेंदा आहिनि, असांजा संकल्प सिद्ध थींदा वेंदा आहिनि। इन करे ॾाढो ध्यानु रखिणो खपे कि अगरि तव्हां बाबा जा रेगुलर बाबा खे यादि था करो, मुरली था ॿुधो, धारणा था करो, त असांजे मुख सां कॾहिं बि अहिड़ो शब्द कंहिंजे लाइ बि न निकिरणो खपे। असांजो कोई बि संकल्प कंहिंजे प्रति बि नेगेटिव व्यर्थ न हुजणो खपे। न त असांजी शक्ति सां असां कंहिंखे कुझु उल्टो सुल्टो चयो, कंहिंजे लाइ कुझु उल्टो सुल्टो सोचियो ऐं हुनजो बुरो थी वियो, त हुनजो त बुरो थी वियो लेकिन असांजी शक्ति त ख़तमु थी वई न, हुन में वेस्ट थी वई न। त हिन करे इहे असांजा खज़ाना आहिनि, संकल्प, बोल, कर्म। कोई बि अहिड़ो कर्म न करो जो बाबा जी श्रीमत जे विपरीत हुजे। ये असांखे सदा ध्यानु रखिणो आहे। हमेशह मुख सां ये शब्द निकिरनि भई सभिनि जो भलो थिए। हमेशह संकल्प में यही हुजे कि सभिनि जो भलो थिए। त ये सिर्फ़ु भक्ति मार्ग में भी शक्ति माण्हुनि खे मिलंदी आहे। त असां त ज्ञान में असां त डायरेक्ट बाबा खे यादि कंदा आहियूं त असांजे संकल्प ऐं बोल में केतिरी शक्ति हूंदी। लेकिन अगर असां कर्म क्षेत्र में ईंदा आहियूं, फालतू संकल्प करे, फालतू बोल बोले ऐं पंहिंजी एनर्जी खे वेस्ट करो त फ़ाइदो छा। त बाबा चवनि था कि तव्हां कि जेका महाधानी महारथी हूंदा आहिनि न, हुननि जो हर जो संकल्प कंदा, जो बोल बोलंदा, उहा हुन आत्मा जे लाइ वरदान थी वेंदा। छो जी महारथी अर्थात त्याग ऐं तपस्वी मुहूर्त। महारथी केरु हूंदो जो त्यागी हूंदो, भई पंहिंजे समय जो बि त्याग थो करे, पंहिंजे सुख जी साधन पंहिंजे लाइ न बाबा जे कार्य में यूज़ थो करे, ॿियनि जी उन्नति जे लाइ यूज़ थो करे। जेका उनखे गुण शक्तियूं आहिनि उहे ॿियनि जे लाइ यूज़ थो करे, त केॾो त्याग कयो हुनई न, केॾी तपस्या अर्थात हर कर्म कंदे बाबा खे यादि, इहे सम्झे कि बाबा जो कार्य आहे। त महादानी अर्थात त्याग ऐं तपस्वी मुहूर्त थियणु। हिन कारण त्याग, तपस्या, महादान जो प्रत्यक्ष फल उन्हनि जे संकल्प वरदान रूप में थी वेंदा आहिनि। संकल्प उन्हनि जा, छो जो वो त्यागी, तपस्वी ऐं महादानी हूंदो आहे न, त उन्हनि जे संकल्प में ॾाढी शक्ति अची वेंदी आहे। हिन करे महादानी जी महिमा, महारथियुनि जी महिमा, महादानी ऐं वरदानी आहे। अहिड़ा महारथियुनि जो संगठन लाइट हाउस ऐं माइट हाउस जो कमु कंदो आहे। जॾहिं एॾा सारा महादानी मिली वञनि काथे, महादानी महारथी मिली वञनि काथे, त हुन संगठन खे छा चईंदासीं, लाइट हाउस माइट हाउस जो उहो कमु कंदो आहे।
जिते बि जीअं पहिरियों त दादियूं वग़ैरह वेंदा हुया, हाणे त दीदी वग़ैरह आहिनि, उन्हनि में बि शक्ति त आहे। त किथे बि अहिड़ो प्रोग्राम थींदो आहे न जिते ईअं वॾा वॾा टीचर्स इकट्ठा थींदा आहिनि, हुते वञिणो खपे। हुन सां बि छा थींदी आहे, असांजे काफ़ी असांखे मदद मिलंदी आहे। बाबा जे घर में आए दिन प्रोग्राम्स थींदा रहंदा आहिनि न, के तव्हांजे रिश्तेदार जेका ज्ञान में न आहिनि हुननि खे बि अहिड़े अहिड़े संगठन में वठी वञो। केॾा सारा प्रोग्राम थींदा ई आहिनि नॉन बीके जे लाइ, अॼुकल्ह त हर जॻह थियनि था। पहिरियों त मधुबन में ई जास्ती थींदा, अॼुकल्ह त हर जॻह थियनि था। त अहिड़े अहिड़े संगठन में तव्हां बि वञो, ॿियनि खे बि वठी वञो, त काथां न काथां हुन आत्माउनि खे अनुभव थींदो आहे त उहो बि हली पवंदियूं आहिनि ज्ञान में। भई प्रोग्राम त सभी हलण लाइ तयारु थी वेंदा आहिनि न, ईअं ज्ञान चओ ॿुधो त उहो थोरो ईअं चओ असांजे हुते प्रोग्राम आहे अॼु, त हलो ब्रह्मा भोजन थींदो आहे, प्रोग्राम थींदो आहे, दीदी खां पुछी करे वठी वञो। छो जो एॾा सारा ब्रह्मण आत्मायूं मिलंदियूं आहिनि न, त उहो जेको संगठन हूंदो आहे उहो लाइट हाउस माइट हाउस जो कमु कंदो आहे। कई आत्मायूं जगी वेंदियूं आहिनि। बाबा चवनि था अहिड़ी तयारी थिए थी न, अहिड़ो संगठन तयारु थियण अर्थात जय जयकार थियनि, पोइ हाहाकार थींदी। इहो बि दृश्य वंडरफुल हूंदो। अॻियां हली ॿियो ई बाबा चवनि था जॾहिं अहिड़ो संगठन महारथियुनि जो, बसि ॿियो कोई बि न हुजे, बसि महारथियुनि जो संगठन इकट्ठो थींदो न, ठही वेंदो, पोइ जय जयकार थींदी। जय जयकार खां पोइ हाहाकार थींदी। हिकु तरफ़ हाहाकार, ॿी तरफ़ जय जयकार। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।